ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मुमताज़ अली समूह मूजिब मकली जे नारेचा ॻोठ सां तालुक़ रखंदड़ पुरत अला बचाव समूह पारां अवामी प्रेस क्लब ठठो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त नालो अला बचायो कास्ट मुंहिंजी समूह आहे वेठो आऊं मकली बि आहियां। मुंहिंजो मसइलो इहो आहे त मुंहिंजे नंढड़े जी अचानक तबियत ख़राब थी वई। पंहिंजो हुसैनी अस्पताल आहे हिते सोसाइटी में ॻोल्हाई ते ऐं तक़रीबन 2025 जो ॿियो महीनो फेबरवरी जी फेबरवरी अच्छा पहिरीं तारीख़ हुई। हाँ ऐं जीअं नंढड़े खे टीवी अल्ट्रासाउंड करे असांखे चऊं पिया हिन जी एमरजेंसी ऑपरेशन करणी आहे 5 मिंटनि में। अवां काउंटर ते 75,000 जमा करायो। अच्छा नंढड़े खे तकलीफ़ छा हुई? नंढड़े खे माना हितां खां गंदो थियो। अच्छा जी वो असांखे हिननि पाड़े वारनि खे ॾस ॾिनो त हुसैनी अस्पताल में डॉक्टर माशूक ख्वाजो तमामु सुठो डॉक्टर आहे। इन करे हुन ॾांहुं असीं हली वियासीं। हुन असांखे ॾिसी करे चई पिया हिन जी एमरजेंसी ऑपरेशन थींदी, काउंटर ते अवां 75,000 जमा करायो। त उन खां पोइ खणी विया वञी ऑपरेशन कयूं। ऑपरेशन करे असांखे आंडे जो टुकुर ॾेखारे ऑपरेशन मां फारिग थी वरी असांजे नंढड़े खे बेड ते छॾी वियो। वरी डॉक्टर आयो कोन आयो। डॉक्टर आयो टे ॾींहं असांखे छुट्टी थो ॾिए। टे ॾींहं आयो भाउ काउंटर ते 75,000 जमा करायो ऐं उन खां अलावा जेको सो नंढड़े खे भले अवां घर खणी वञो। हाँ असां घर अच्छा जेको तव्हांजो जेको बिल वग़ैरह आहे अस्पताल जो कुझु आहिनि? अस्पताल जा बिल टोटल अस्पताल जा बिल। अच्छा हाणे जेको पोइ उन खां पोइ छा थियो वरी? इन खां पोइ जेको सो फलाणी तारीख़ लाइ चेकअप जे लाइ खणी अचो। अच्छा अच्छा जेको तव्हां ॿुधायो पिया जेको तव्हांजो नंढड़ो गुलाम अली जेको 14 सालनि जो आहे उनखे जेको डॉक्टर जेको दाख़िल कयो एडमिट कयो घणा ॾींहं दाख़िलो हुन अस्पताल में? अस्पताल में हुसैनी में तक़रीबन 3 ॾींहं हुआसीं। अच्छा 3 ॾींहं हुया। असांखे छुट्टी ॾिनई। हिकिड़े ॾींहुं ऑपरेशन कई 2 ॾींहं रही 3 ॾींहं असांखे छुट्टी ॾिनी। सही आहे। अच्छा ये जेको तव्हांजो ॿुधायो पिया तव्हां ऑपरेशन करायो नंढड़े जो जेको ऑपरेशन ग़लति डॉक्टर कयो उनजी फीस तव्हां खां घणी वरिती डॉक्टर? असांखां 75,000 रुपये वरिती। अच्छा तव्हांजी फीस 75,000 रुपया। ऐं जेको उन खां पोइ जेको 3 ॾींहं हुन इलाजु कयो ऐं इलाज खां पोइ जेको मेडिसिन वग़ैरह उहा उन में हुई या उहा तव्हां वरिती? उहो अलॻि असांखे पछाड़ी ठाहे ॾिनी। असां वञी स्टोर तां वरिती। अच्छा हाणे जेको तव्हां ॿुधायो पिया तव्हां जेको नंढड़ो आहे उनजी जेका तबियत जॾहिं खां ऑपरेशन थियो आहे गुज़िरियल 2025 जे फेबरवरी खां त उनजी तबियत नथी सुधरे ऐं उन खां पोइ वरी छा थियो आहे डॉक्टर खे वरी तव्हां हिन बारे में ॿुधायो? अच्छा डॉक्टर खे असां ॿुधायोसीं त डॉक्टर चयो की उहे सहूलियतूं हिते असां वटि कोन्हे। अव्हांखे जेको सो लेटर ॾियूं था मां कराची हिते अचानक असीं जीअं वरी बि ऑपरेशन करियूं नंढड़ो सीरियस थी वञे अव्हांखे ॾियूं जनाजो ॾियूं लेटर। इन खां सुठो आहे त तव्हां हुतां वञो टेस्टूं वग़ैरह बि हुतां करायो ऐं जीअं ऑपरेशन थी वञे थो त उते बहितर आहे। हा असां ॾिठोसीं त हाणे जेको हिकिड़े खां सुठो आहे त हिकिड़े ई चकर वञूं ऑपरेशन थी वञे न इहो टेस्टूं वग़ैरह हुतां थी वञनि। उन खां पोइ हुते जेॾीमहिल एमरजेंसी जना में पहुतासीं त उन्हनि असांखे ईअं चयो की ठटे वारा डॉक्टर हमेशह केस बिगड़ाए पोइ हुनखे रेफर करे छॾींदा आहिनि जना जा सेवल। ऐं इन करे जेको सो असां हुते 6 ॾींहं रहिया आहियूं। कुझु सर्जिकल वार्ड में दाख़िल करियो। पोइ उतां खां वरी सर्जिकल वार्ड में 10-15 ॾींहं असीं हुते दाख़िल हुआसीं। पोइ असांखे छुट्टी ॾिनई आहे। हिकिड़ो असांखे कंपाउंडर ॾिनई आहे अहमद खुश्क जेको असांजे हिते घर में अची पट्टी वग़ैरह हुते अची कंदो। अच्छा तव्हां हिन हवाले त कंहिंखां इंसाफ़ जो मुतालबो कंदा? असां सिंध हुकूमत सां मुतालबो कंदासीं त असांखे महिरबानी करे आउं ग़रीब माण्हू आहियां ऐं जेको मुंहिंजी टंगुनि में राडू पयल आहिनि मूं वटि एतिरो कोन्हे आहे त आउं कराची में वॾी अस्पताल में पंहिंजे पुट जो इलाजु करायां। मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे त डॉक्टर माशूक ख्वाजो ई मुंहिंजे पुट जो इलाजु कराए जे हिन ऑपरेशन ग़लति कयो। ॿियो असांजो को मुतालबो कोन्हे। आउं पाण ग़रीब माण्हू आहियां। महिरबानी करे ऐं जेको सो डॉक्टर माशूक ई मुंहिंजो वॾी अस्पताल में मुंहिंजे बचे जो इलाजु कराए। हुनजी उमिरि एतिरी कोन्हे ऐं जंहिंजो ऑपरेशन हुन टे कयूं आहिनि। ठीकु आहे। बसि ॿियो मुंहिंजो को मुतालबो कोन्हे। ठीकु। हुन वधीक ॿुधायो त डॉक्टर खेसि प्राइवेट अस्पताल हुसैनी अस्पताल वठी वञण लाइ चयो जिते हुन 75,000 रुपया फीस तौरु वरिता ऐं ऑपरेशन कयो जेको नाकाम वियो। बाद में सिविल अस्पताल में ॿीहर ऑपरेशन कयो वियो जेको बि नाकाम थियो। पोइ खेसि जिना अस्पताल माणे वियो जिते दाख़िला बि न मिली। हुन चयो त खेसि डॉक्टर जी लापरवाही सबबु न रुॻो पुट जी ज़िंदगी ख़तरे में ॾिसणी पई पर वधीक 3 लाख खां वधीक ख़र्च बि करिणो पियो जॾहिं त संदसि पुट जी हालत अञा ताईं ख़राबु आहे। अला बचायो समूह सिंध जे वरी वज़ीर सिहत वारे वज़ीर सेक्रेटरी हेल्थ वाइस चांसलर लम्स ऐं चूंडियल नुमाइंदनि खां अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं संदसि पुट जी हयाती बचाइण लाइ मदद मुहैया कई वञे।